जय बांके बिहारी कृष्ण मुरारी बंसी बजैया रास रचैया गोवर्धन गिरिधारी गिरिधारी बलिहारी तो पे जाऊं मैं वारी तोई मुंहिंजी नैया तारी तोई मुंहिंजी नैया सवारी। उन बैल रूपी धर्म ऐं गऊ रूपी पृथ्वीअ खां पुछियो त तोखे कहिड़ो ॾुख पहुतो आहे जो तूं रोए थी। जेकॾहिं तोखे मुंहिंजे टिनि पेरनि जे टुटण जो शौक़ु हुजे त उन जो इहो सबबु आहे त कलयुग में घणनि पापी माण्हू पैदा थी धर्म ऐं कर्म छॾे ॾिनो आहे। कलयुग वासी माण्हू ईअं था चवनि त नाठीअ खां पैसा वठी पंहिंजे कन्या जो विवाह करायूं। ब्राह्मण वेद पढ़ण में आलस था कनि। खत्री ब्राह्मणनि खे रिक्शा ऐं शेवा करण छॾे ॾिनी आहे ऐं राजा दल जे एवज़ 2 हिसा अनाज जा था वठनि। उन करे तूं रोए थी। जो श्याम सुंदर बिहारी जेको पंहिंजा चरण कमल तोते धरींदो हो सो वैकुंठ पधारियो ऐं कलयुग में अधर्मी राजाऊं पैदा थी पृथ्वीअ ते पाप कंदा। सो मूंखे पंहिंजे अंदर जो हाल ॿुधाए। गऊ हीअ ॻाल्हि ॿुधी चयो त जंहिं सबबु करे तुंहिंजा 2 पेर तप खिमिया ऐं विद्या टुटी विया आहिनि फ़क़ति हिकिड़ो पेर सत जो पेर बचियो आहे। उन वास्ते मुंहिंजो रोअण ॼाण। छाकाणि त सुख मनुष्य खे धर्म ऐं सचाईअ सां आहे। जेकॾहिं मनुष्य धर्म ऐं सचाई दया छॾे तॾहिं हू परमेश्वर जो दुश्मन खे कॾहिं बि परमेश्वर जे दर्शन खे कॾहिं बि नथो पहुची सघे। मां चइनी ज़ातियुनि जे माण्हुनि ऐं राजाउनि जो शोक थी करियां त कलयुग जे अचण सां सभु कंहिंखे दुख थींदो। वधीक रुअण मुंहिंजो हिन करे आहे त वृंदावन बिहारी जिन जो 36 ई गुण हुआ वैकुंठ ॾांहुं पधारिया। जॾहिं संदन चरणनि कमल रखण सां शंख चक्र गदा पीतांबर जा निशान मूं ते पवंदा हुआ तॾहिं मां ॾाढी ख़ुशि थींदी हुअसि। अहिड़ो कहिड़ो जगत में आहे जंहिं श्याम सुंदर जे अंतर ध्यान थियण जो शौक़ु न कयो हूंदो। ए बैल रूपी धर्म श्याम सुंदर खे 36 ई गुण हुअण ते कुझु बि अहंकार न हो। इन्हनि 36 गुणनि खां सवाइ ॿिया बि केतिरा ई चङा कर्म उन जा हूंदा हुआ। जंहिं वक़्तु उन खे यादि थी करियां उन वक़्तु मुंहिंजो अंदर थो फाटे। ॾिसो जंहिं लक्ष्मीअ जे मिलण वास्ते सभु देवताऊं दुनिया जा माण्हू एतिरा तप जप कंदड़ आहिनि इहा लक्ष्मी कमल बन छॾे राति ॾींहुं श्याम सुंदर जी शेवा में रहंदी आहे। जॾहिं द्वापर युग जो पछाड़ीअ जो तिंजा पेर टुटी विया मां कंस ऐं ॿियनि अधर्मियुनि राजाउनि जे धर्म करण सां दुखी थी हुअसि। तॾहिं वैकुंठनाथ जादव कुल में अवतार वठी मुंहिंजो ऐं तुंहिंजो दुख छॾायो पंहिंजे जस संसार में पखिरायो। अहिड़ो परोपकारी पुरुष जे विछोड़े जो दुख केरु सही सघंदो। इहा ॻाल्हि गऊ रूपी पृथ्वीअ जूं बैल रूपी धर्म पंहिंजे राजा परीक्षित वण जे ओट में बि वेठे ॿुधियूं। सूत जी सौंक ऐं ॿियनि ऋखेश्वरनि खे चयो त उन वक़्तु कलयुग रिथ ते चढ़ी घणनि सेना साण राजाऊं वांगुरु शिकिल बनाए कारा कपिड़ा मुकुट पहिरे डंडो हथ में खणी गऊ ऐं बैल वटि अची रिथ तां लही गऊ ऐं बैल खे पेर जे ठोकर हणी मारे धमकाइण लॻो। इहे ॿई हुन रूप खे ॾिसी अहिड़ा त ॾिना जो गऊ जे अखियुनि मां पाणी वहण लॻो बैल बि कंबण लॻो। राजा परीक्षित खे जॾहिं अहिड़ो अधर्म सठो न वियो तॾहिं हुन बाण कढी कमान ते चाढ़े ॾाढे कांवर करे कलयुग खे चयाईं त हे सतन दीपनि जा राजा मां आहियां। तूं कहिड़े देश जो राजा आहीं?
जो मुंहिंजे राज में राजा जी शिकिल बनाए मुंहिंजे प्रजा खे दुख थो ॾिए। श्री कृष्ण महाराज त्रिलोकीनाथ दुनिया मां अंतर्ध्यान थी समझे थो त पृथ्वीअ खे बिना राजा जे समझे ई गऊ ऐं बैल खे अहिड़ो दुख ॾिनो आहे, अहिड़ो अधर्म करण छॾे ॾे, न त तोखे हाणे मारे छॾींदुसि। कलयुग इहा ॻाल्हि ॿुधी राजा जे डप खां डप खां चुपचाप बीह रहियो। राजा गऊ खे चयो त तूं न रो, मां अधर्मी पापिन खे सज़ा ॾियण वारो मौजूदु आहियां। जंहिं राजा जे देश में प्रजा दुख थी ॾिसे उन राजा जा 4 गुण नास थी वञनि था। हिकिड़ो त नामूस उनजी नथी रहे, ॿियो त उनजी उमिरि घटिजी वेंदी आहे, टियों ज्ञान छुटिजी वेंदो आहे, चौथों परलोक बिगड़जंदो आहे। इन करे मां उन शूद्र खे मारे छॾींदुसि। इहो संसारी जीवन खे घणा दुख थो ॾिए। राजा पृथ्वीअ सां इहा ॻाल्हि करे वरी बैल खां पुछियो त तुंहिंजा पेर कंहिं कपिया आहिनि, मूंखे ॿुधाए त मां उनजा हथ वढींदुसि, छाकाणि त मां श्री कृष्ण जो दास थी जे तुंहिंजो दुख न छॾाए सघंदुसि त मुंहिंजे कुल खे दोष लॻंदो। जेकॾहिं को देवता ईअं मुंहिंजे राज में अची कंहिंखे दुख ॾिए त मां उन खे मारे सघां थो। इहा ॻाल्हि ॿुधी बैल रूपी धर्म पंहिंजो सिर झुकाए राजा परीक्षित खे चयो त हे पांडवनि जे वंश में अहिड़ीअ तरह सभु राजाऊं धर्मात्मा पैदा थिया आहिनि। इन राज में कंहिं दुख न थिए पातो। अर्जुन तव्हांजो ॾाढो धर्मात्मा हरिभक्त हो। मां नथो चई सघां त मूंखे दुख कंहिं ॾिनो आहे। मां पंहिंजे कर्मनि जो फल भोॻियां थो। तव्हां पंहिंजे अकुल सां समझी वठो। जॾहिं राजा परीक्षित इहा ॻाल्हि बैल रूपी धर्म जी ॿुधी श्री कृष्ण महाराज जे चरणनि जो ध्यानु कयो, तॾहिं खेसि मालूम थियो त बैल रूपी धर्म ऐं गऊ रूपी पृथ्वी, शूद्र रूपी राजा कलयुग ऐं इन्हनि शूद्र धर्म जा पेर कटे पृथ्वीअ खे दुख ॾिनो आहे। इन पृथ्वी जो मालिक परमेश्वर हो सो वैकुंठ पधारजी वियो। उन सबब करे पृथ्वी चिंता थी करे पाप जे नाले वठण करे पाप ऐं धर्मात्मा जे नाले वठण करे पुण्य थींदो आहे। सो बैल रूपी धर्म उन वास्ते कलयुग खे पाप समझी नथो ॿुधाए। पहिरियां ई धर्म जा 4 पेर तप, सत्य, विचार ऐं दया ऐं कलयुग में ज़्यादा पापी थियण करे उन जी जाइ थियण करे पेर धर्म जा कटिजी विया, याने के तप, सोच, दया टुटी विया। फ़क़ति सत्य हिकु पेर ई धर्म जो वञी रहियो, उन खे बि कलयुग कपण थो चाहे। राजा इहा ॻाल्हि मन में वीचारे बैल रूपी गऊ खे धीरज ॾिनो, कांवर में भरिजी तरार कढी कलयुग खे मारण वास्ते दौड़ियो। जॾहिं कलयुग ॾिठो त ही धर्मात्मा राजा तमामु घणो जोश में भरिजी वियो आहे, सो मूंखे ज़रूरु मारींदो ऐं मूं बि अहिड़ी ताक़त कान्हे जो मां हिन सां विड़ी सघां। तॾहिं राजा जे पेरनि ते किरी पियो, पंहिंजे साहु बचाइण वास्ते वेनती करण लॻो त राजा तुंहिंजे धर्म ऐं दया सां तरार रोके चवण लॻो त हे कलयुग, जिते राजा युधिष्ठिर या अर्जुन मुंहिंजे ॾाॾे जो राज थी गुज़रियो आहे, उते तोखे रहण न घुरिजे। तूं अधर्मी ऐं पापीअ जो दोस्त थी जंहिं राजा जे देश में रहंदे उन जो मन ज़रूरु अधर्म करणु घुरंदो। तूं लालच, अहंकार, कूड़, कपट, जेरो, काम ऐं मोह ऐं काम में भरियो पियो आहीं। इन करे
भारत खंड में जेसिताईं ख़ासि मुंहिंजो राज आहे, सभु को पंहिंजे धर्म कर्म में रहंदो अचे थो, तेसिताईं तूं हिन में न रहो। कलयुग एतिरो ॿुधी हथ जोड़े बीह करे वेनती कई त महाराज, तव्हां धर्मात्मा ऐं इंसाफ़ करण वारा आहियो। मुंहिंजे एवज़ कृपा करे ॿुधायो त ब्रह्मा जी सतयुग में त्रेता द्वापर कलयुग चइनी जुगनि खे ठाहे उन जो हद मुक़ररु करे ॾिनी आहे। सतयुग, त्रेता ऐं द्वापर युग टई युग पंहिंजो पंहिंजो राज करे चुका आहिनि। मां कलयुग आहियां, हींअर मुंहिंजी मर्ज़ी करण जो वक़्तु आयो आहे। हे पृथ्वीनाथ, तव्हां मुंहिंजी अवगुणनि खे ॾिसो था, मगर गुणनि जे पासे ध्यानु नथा कयो। मूं में हिकु वॾो गुण आहे, उन जो तव्हांखे ॿुधायां थो। सतयुग मंझि जंहिं राज में हिकिड़ो आदमी पाप कंदो हो त उहो सॼो राज उन पाप जो ॾंड भोगींदो हो। त्रेता में हिकिड़े माण्हूअ जे अपराध करण सां सॼे शहर खे सज़ा मिलंदी हुई। द्वापर में अधर्म करण करे सॼो कुटुंब अधर्म जी सेखियत पाईंदो हो। कलयुग जो आदमी जंहिं अंग सां पाप कंदो आहे उन खे ही अंग खे सज़ा ॾियण में ईंदी आहे। ॿियनि युगनि में हज़ारनि वरियनि तप करण सां परमात्मा जो दर्शन हासिल थींदो रहियो, पर हाणे मुंहिंजे राज्य में जेको हिकु साइट में दुनिया में श्याम सुंदर जो पंहिंजे सचे मन सां प्रेम करे उन जो नालो जपींदो ऐं कननि सां उन जी लीला ऐं कथा ॿुधी उहो पंहिंजे मतिलब खे पहुची घणनि जन्मनि जे पापनि खां छुटी वञे थो। इहो गुण ॿुधी राजा परीक्षित ॾाढो ख़ुशि थियो। पंहिंजे धर्म वीचार कयो त शरण आए जी खे मारणु न घुरिजे। ईअं सम्झी राजा फरमायो त हे कलयुग, जंहिं जीव ते आदमी जुआ था कनि, जिते शराब विकामे थो ऐं जंहिं घर में वैश्या रहंदी आहे, जिते जीवन जो साह थो कढिजे, जंहिं घर में बेशर्मी ऐं बेअकुली आदमी वटि घणो धन सोन चांदी हुजे, उहो उन मां दान ऐं धर्म न करे उते तूं वञी रहो। सवाइ उन्हनि 5 जॻहियुनि जे ॿिए हंधि किथे बि तूं पंहिंजो दख़ल कयो त मां तोखे मारींदुसि। कलयुगी राजा खे धर्मात्मा ऐं बलवान ॾिसी उन जी ॻाल्हि मञी पंहिंजे मन में चयो त जेकॾहिं राजा जो मन धर्म खां फिरंदो तॾहिं मां उहो वक़्तु ॾिसी पंहिंजी मतिलब कढी वठंदुसि। कलयुग इहा ॻाल्हि वीचारे राजा खे मोकिलायो। उन 5 जायुनि ते जिते राजा ॿुधायो होसि उते अची घर जोड़ियो। सूत जी एतिरी कथा ॿुधाए सौकादिक ॿियनि ऋखेश्वरनि खे चयो त जेको पंहिंजो भलो घुरे उहो उन्हनि 5 ॻाल्हियुनि खां किनारो करे। राजा खे उते इहा ॻाल्हि कॾहिं बि न करणु घुरिजे, छाकाणि त राजा जे आधीन सभु रहियत रहे थी। कलयुग जे वञण खां पोइ राजा परीक्षित उन बैल जा 2 कपियल पेर पंहिंजे धर्म जे बल सां सॼा कया। गऊ खे धीरज ॾिनो। राजा परीक्षित ॾिठो धर्म खे वधाइण हिंदुस्तानपुर में राजकाज करणु घुरिजे। हमेश कथा ऐं लीला परमेश्वर जी ॿुधी उन जे चरणनि जो ध्यानु कंदो रहंदो हो। उन जे राज में रहत बि पंहिंजे धर्म सां रही ख़ुशि गुज़ारींदी हुई। जेसिताईं राजा परीक्षित राज थे कयो तेसिताईं कलयुग उते पंहिंजो दख़ल कीन करे सघियो। एतिरी कथा ॿुधी सौंक ऐं ॿियनि ऋखेश्वरनि सूतजीअ खे चयो त बोलो श्री कृष्ण कन्हैये लाल की जय। सियावर रामचंद्र की जय। मोर मुगट बंसीअ वारे की जय। शिव बोलेंगा न्यारो इंगा बोल सदाई शिव। लाल जाति चो झूले लाल बेराई पार सदाई सुखी सदाई शाहूकार।